नारे हैदरी मुर्शिद करीम मशहूर वाला करना उठे दे रखा है तो बंदूक दुनिया सनतों और फिर आखिरत सनतों और फिर अज़ाब तखन्नल जन्नत मारा बरा या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा इग़फ़िर लना व लिजमीई जमाअतिल हाज़िरीन वल ग़ाइबीन व साइरि रसूलिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि अजमईन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नहमदुहु व तआला व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम बिरादरान इस्लाम जमाअत कासिमिया आशिकान रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सादात किराम मुअज़्ज़िज़ीन हज़रात रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनी जी इन मेराज वारे जलसे की हाज़िरी क़बूल बख्शिश जो बहानो बनाए रहमत जो बहानो बनाए महबूबन के सदके दिली जहान में बेड़ा पार मजहबी जलसो सालानो जलसो मेरा शरीक जो जलसो है मुझा सोना अज तो जलसन जी हणे मारा सियासी जलसा थियनि था पिया उन में भी माण्हू वञनि था उहे भी मुसलमान आहिनि उहे भी नबी ते कलमो पढ़ंदा आहिनि मुझा सोना पर ही खालिस मजहबी जलसो आहे महबूब जी मोहब्बत जो जलसो आहे उन्होंने दुनियावी मफाद हासिल कया असां रूहानी मफाद हासिल कया असां साईं जी नज़ाए करम हासिल कई असां पंहिंजी दिल खे ठारियोसीं नबी जी नातूं ॿुधियूंसीं सादात किराम जी ज़ियारत कईसीं उलमाए किराम जी ज़ियारत कईसीं इंशा अल्लाह ताला उन्हनि दुनियावी मफाद वार न खाऊं असां घणो कसर कुछ हासिल कयो रब्बुल आलमीन अरहमुर राहिमीन तव्हां असांजी हिते गॾिजी वेहण शर क़बूल आमीन सोना हदीसनि में भी आहे पाण फरमायूं त जेको महबूब तो फरमाए तो मुंह ते जो तू शरीर पढ़ंदो शन सच्ची दिल नसीब थींदी शन सोने की सच्ची मोहब्बत मिलंदी शन साईं के महबूब सा हाज़िर नाज़िर समझी दरूद पढ़ंदा से त असां जो अंदर शल ठरी पाण फरमायूं त जेकने बीठो आ मुंहिंजो उम्मती मुते दरूद थो पढ़े पाण फरमायूं त अञा वेंदो न त अॻ में अल्लाह से उन जा गुनाह सुभान अल्लाह की भलाई आ साईं जी उम्मत सा अल्लाह साईं असां सां ठहियो वेठो आहे महबूब जे ख़ातिर आहियूं अज़ाब जे लाइ आहियूं त मुजरनि जे लाइ आहियूं त रब जे कावड़ जे लाइक़ पर साईं मदीने वारे जेड़े निहारे थो ॾिसे थो त असांखे खणी बख़्शे थो साईं जा क़ुर्ब थिया असां मोतबर न आहियूं मुंहिंजा बाबा असां इंसान ख़ता जो घर आहियूं घड़ी घड़ी ख़ता हर हर ख़ता वञण ख़ता वेहण ख़ता हलण ख़ता अखियुनि जी ख़ता पेरनि जी ख़ता हथनि जी ख़ता ख़ता ई ख़ता आहे मुंहिंजा सोना पर शुक्र करजो तू असांजो नबी सरदार मदीने वारो साईं अल्लाह खां माफ़ी वठियूं आहिनि रब खे असांजूं पारतूं कयूं आहिनि मालिक फरमाए थो मुंहिंजा रब मां अॼु हसन हुसैन लाइ नथो घुराए पंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत लाइ नथो घुराए अॼु मुंहिंजी उम्मत गुनाहगार बख़्शे कंदो मुंहिंजा बाबा अहिड़ो न को मुर्शिद करे सघंदो मुरीद सां न को अबो करे सघंदो पुट सां न माउ करे सघंदी
अल्हम्दुलिल्लाह आहियूं त गुनहगार ऐबदार पर वक्त जा बेली सिकंदर आहे करम है अल्हम्दुलिल्लाह ही जलसो हक नवाज उन्हीं सां गॾु बाह बेली असांजो गुलाम हैदर फ़कीर जंहिंखे महबूब फ़कीर जी सलीदा अॼु न होता कदमे तालिब तवारी बड़ियूं मुंहुं मारी न जेके जीअ खे जियारी न सेलाहू थी लॾे विया छोड़ा मरण कराए फ़कीर पंहिंजी ड्यूटी पूरी कई पंहिंजी फ़कीर निस्बत मल्हाई हिन मजलिसन मंझि फ़कीर जी हीअं त ॾिसंदा हुआसीं त हे कपिड़ा बि खिलंदा सजल ॾींदा अॼु साईं सां गॾु आहे दुनिया वारा मुंहिंजा सोना दुनिया सां मोहबत रखण वारा यहूदन सां मोहबत रखण वारा काफ़िरन सां मोहबत रखण वारा उहे उन्हनि सां गॾु हूंदा जेके हुजूर सां मोहबत रखनि जेके मुर्शिद सां गॾु मोहबत रखनि ख़ुदा जो कसम आहे त उहे मुर्शिदनि सां ई मदीने वारे सां गॾु المرء مع من أحب وخيرت شليها محبوبي محبوب शोड़ा पर वक्त जा सिकंदर आहियूं जो असांजी गुलामी जो नातो मदीने वारे साईं तुंहिंजा बाबा फ़कीर हुजे महबूब फ़कीर गुलाम हैदर हो बि सॼी रहमत खे पहुतो साईं जे हुजूर में पहुतो अजुर सवाब उन्हीं जा शुरू हिन मालिक क़यामत ताईं पयो ख़ैर जा भाङा अता फरमाईंदो कुरान शरीफ जा भी कुछ ख़तमा मिलिया आहिनि उहे हिन जे लाइ प्रोग्राम वारनि बि दुआ घुरी आहे उन्हनि जन तावन कयो आहे मुंहिंजा सोना ख़ैर जे कम में तावन कबो आहे अब साउंड मां बि अब सामान जो ख़र्च मोते आहे पर इहे ॿिया जेके सियासी वर्कर आहिनि ऐं सियासी जलसा था उहे बि त ईअं कनि था पिया न मुंहिंजा बाबा मुंहिंजा सोना दुनिया बेठाइजी आहे दुनिया जे लाइ जेकॾहिं कनि था पिया त उन्हनि खे नौकरियूं मिलनि छा बि मिले उहो उन्हनि जो नसीब नसीब भुलंदा असां कयूं था त असांखे साईं जी गुलामी मिले मालिक राज़ी असांखे नालो न खपे शोहरत न खपे सीट न खपे दुनिया न खपे असां ईअं चवनि त हे बि मुंहिंजा ग़ुलाम हुया जन मुंहिंजे मेराज जो जलसो असां दिल्ली कमाया न मुंहिंजा तव्हांजो अचण बि सुहिणो आहे तव्हांजो वेहण बि सुहिणो आहे हिननि पंहिंजा नसीब खयां ख़ैर खयां भाङा खयां तव्हां वरी पंहिंजा भाङा ई ख़ैर खयां जलसा करी तव्हां न अचो त मज़ो न थींदो जलसे खे भरणु माण्हू साम्हूं जमायत आशिक़ाने रसूल जो वेहण में बि त मज़ो आहे अल्लाह तव्हांजे चेहरनि ते सदा रोशनी हज़रत अबू दरदा हिकु हदीस मुबारक आहे अर्ज़ कयो त क़िबला साईं ईमान त हुजे अंदरि हिकु कलमो भरियो से बबू ते ईमान आंदो उन सां गॾु ॿिया अमल बि ज़रूरी आहिनि छा ज़रूरी आहिनि मुंहिंजा सोना नमाज़ पढ़णु ज़रूरी आहे क़ुर जी तिलावत करणु ज़रूरी आहे काफ़ी तफ़सील आहिनि पर हिन सुवाल कयो पाण वरी हुनखे हिन तरह जवाबु ॾींदो हर कंहिं नमूने जो जवाबु मुंहिंजे साईं वटि आहे इस्लाह उम्मत हुई न इस्लाह नफ्स हुयो न मुंहिंजा सोरा माण्हुनि जे उम्मत जे ज़हन खे बेदार करणु हुयो पाण फरमाइनि त हा ज़रूरी आहे कि कहिड़ा कहिड़ो ईमान सां गॾु ॿियो कहिड़ा कम हुजनि पाण फरमाइनि त जेको रिज़्क़ तोखे अलाह ॾिनो आहे इन रिज़्क़ में ॿियनि खे बि शरीक कर अल्लाह माण्हुनि खे ॾिनो न सुणा जन तावन कयो आहे रब उन्हनि खे नवाज़ियो उन्हनि पंहिंजो हिसो कढी हिन जलसे में बि त ॾिनऊं न जेके तयारु थियूं आहिनि ॾीह आया चांवर चिमड़ा आया काठियूं आयूं होस्तनि मिस्त्री जन ते लंगर तयारु कया उन्हनि खे ख़र्चो थियो
तेने पैसा देना तो सामाने वाला ये की मुफ्त में तो कौन दीदा न मुझे सोना ये डोनर के भी तो बच्चन की रोजी आ ना ये ना तो बस साईं दा जग साहब बाबा ते अल्लाह देसी असवे ता बे साईं मां मरी तो बजा बच्चा का दे सुभान अल्लाह सियासी पार्टी वाला ये गलत है साउंडन वाला जा पैसा खाई वेंदा जरसल जा पैसा खाई वेंदा सामानन वाला जा पैसा खाई वेंदा सच्ची कुछ उन जो रिकॉर्ड जाचो तो गल घोड़ा लगी पई है मार पर फकीर अचर वाल को दी दे न मुझा बाबा अल्लाह तो के बताई दो असा दीदा से बाबा कंजो हक न खाइंदा इंशाअल्लाह मां समझो को तो के अल्लाह रिज़्क़ दिनो आ तो के पैसा है तो किछा है कैसे वंड करे दे ये औरतन की संभाल है यतीमन की संभाल है इन दीन वाले जलसे में सोने इमाम साईं जे न्याज लंगर में घर में तैयार करे खारा है अर्ज के किबला से मानू पान सुनियो हो जे पैसा न हुजन टोकर न हुजन गरीब हो जे तो छा करे पान समय तो पंजे ज़बान सा नेक कमन की प्रचार कर ये आगो सबरा करे बाबा राह जो बेली झेड़ा न कयो बेली जनाओ न कयो बेली कंजरा बुरो न सोचो बेली बिरादरी में पान ठहो ये न कयो झेड़ा सुठा ना है यो सही ना है या तहां आयो तुझे चवण में को बियो आ झेड़े ते आ या के भी गुनाह में आ उन्हीं के समझा डाड़ी के बेली चरस लगी बेली शराब लगी बेली पराया लोड़ा नताड़ न लताड़ यो सुठो ना है बेली ने कम खो मुड़ी वने अल्लाह बीनी सा रंग दींदो रसूल बीनी सा रंग दींदो तू सिधो थी दंग हल कुर्ब रख मानन सा यार वेसी मां बदन जी वाट कर इंशाअल्लाह ताला त मालिक दो भलाई थी धीरे रोजी में भी बरकत पवन फिर खाई दिया है मुझे जवान नहीं है ना तेरा तो हुकू दे भुर छेड़ा जंग मचा भुर छेड़ा जंग मचा एकड़ा माण्हू एड़ा था अन्या मसे ठहण जी बिरादरी करे वो विच में छेड़ा ने सा बोली दा दी गिरे घूम थे हने कोई सब्जी चट्टी ऊपर सासा जेड़ी चंगाई कोई तो हुजूर की उम्मत सा चंगाई कर खैर कर तो रब तो सा खैर अर्ज के किबला सा के जो हक कई बसो वो छा कयूं पापा में को मजलूम आई हीनो जो गुमार उनी जो पापो आहे का सवेरे बुधाए पियो त 50 एकड़ जमीन जा सैयद जा करोड़ा खाई देता बाड़ी में नवाज वस कयूं सैनी के समझायूं अड़े पाइन सैयद जो खातो है गरीब सादा हराम मिस्कीना बेली डाढ न कर डाढ खुदा के पसंद ना है डाढ तो खुदा है क्यों कजो डाढ भले जुल्म करे मारे कोए बच्चा छाबी करे तो खुदा वटन मरी हिसाब देनो डाढ भी कितरो डाढ जन डाढ कया हो वगैरह काडे वया जन डाढ कया हुआ कोई जमींदार काडे वया जन डाढ कया हुए हाकिम काडे वया वंगा हड्डा भी न मिले बेशक बेटा सोना वो नीचे में था यार सोना सजद के न देना अला कितरो वक्त गुजरियो तो फकीर के बंदी गाल बुधाई होने के द्वारा के वडेरे की भला दिया के भोता रखे हो पंजा एकड़ लिखी दिया मैं वडेरा की वठंदा त अध मारे वठंदा भोगड़ न मुठ वठंदा बस वो होना वेठी वती होने हिए जो डंडो दिनो न कलोड़न के गाल मन के जन सैयदन जो हक खादा और छाई वरी बच्चा बार कुरान सब वठी साईं सा के अरे बात तो क्यों ये जुल्म न कर हाने भी तोहां के यो चवड़ा है मजा सोना डढाई न कर खैर के तरफ अच खैर में अल्लाह की राजियात बदी में जो साईं तू हिते खैर कर त तुझे लाए अल्लाह जो रसूल कब्र में भी खैर करे छनई तो क़यामत जाए भी खैर हो जाए जन्नत आयो सुभान अल्लाह इते अंदर तुम बदनीयत लगो पियो इते अंदर गिदड़ वे आयो ठवा इते अंदर दुश्मनी रखियो ठवा हुजूर के खातिर दुश्मनी माफ कर सुलह के तरफ अच खैर के तरफ अल्लाह अल्लाह
है हदीस हुजूर ने बाबा दूसरी गाल हां फरमायो तो जेकने के शख्स के अदो को माहौल की तो मौसम वारो वाले पाण फरमाइंदा अगर के शख्स के न गरीबा शुक्र कर जेकने को तो खे रुतबो ई नौकरी ना है गरीब मजदूरी करे तो पंजे बचन के खाना है शुक्र कर एमपी न थिया से काउंसलर न थिया से इन्हनि खां पुछणा थींदा इन्हनि खां हिसाब वरता वेंदा पैसनि जो मुंहिंजा सोना इन्हनि जी जागीर न आहे इन्हनि जा पैसा न आहिनि पैसो हिन ग़रीब अवाम जो आहे हिकिड़े ॼाणे इन्हनि जो हिसाब ज़रूरु थींदो तूं दिलि में दुख न कर पाण फरमाए त जेकॾहिं कंहिं शख़्स खे मुस्लमाननि जो हाकिम बणायो थो वञे एमपीअ बि त हाकिम आहे एमएनए भी था हाकिम आन मुझा वजीर असांजा साहब उहे भी था हाकिम था थियनि आवाम जे सदर भी तो चूड़ी जन था वजीर आजम जन था उहे भी असांजे मथां हाकिम था थियनि न बाबा पाण फरमाए त जेकॾहिं कंहिंखे हाकिम बणायो वियो ऐं उन्ही मुस्लमाननि जे मामले में मामला त घणा आहिनि मुंहिंजा सोना असांजा मसला काफ़ी आहिनि अवाम जा मसला असां त चूंडियूं त असांजो हक़ जो पासो वठंदो असां त चूंडियो हुनखे त असांजे मज़लूम जो पासो वठंदो असां त हुनखे चूंडियो त असांजी मथे वञी गाह ॾेई ईअं असांखे हक़ असांखे ॾियारींदो असां हुननि त वाइदा कया वाइदे ख़िलाफ़ी कनि था पिया पोइ उन्हनि मुस्लमाननि जे मामले में ख़यानत कई माण्हू अवाम टैक्स ॾिनो त रोड ठहनि रस्ता ठहनि नालियूं ठहनि अस्पतालूं ठहनि तालीम जा स्कूल ठहनि तरबियत जा ठहनि नियाणियुनि जे हुनर शिक्षा जे लाइ स्कूल ठहनि असांजूं नियाणियूं उहे हुनर वारियूं बणिजनि छोकिरा असांजा पढ़ी के इज़त वारा थियनि ऑफिसर थियनि साईं जे महबत वारा थियनि हिन उहे मिल्कियत जेका आहे अवाम जी सभु पाण खणी ख़यानत कई पाण फरमाए उन्ही हालत में मरी वियो अल्लाह से जल शानू इन्ही माण्हूअ ते इन्ही वॾेरे ते इन्ही एमपीअ ते जन्नत हराम करे छॾिया लिखियो पियो हूंदो जीअं न लिखंदो हो लिखियलु हूंदो आहे अबा हेॾे वोट जे लाइ न अचिजो वोट असांजो फलाणो माण्हू लिखी छॾींदा आहिनि हा साईं जीअं अल्लाह साईं बि मलाइकनि खां लिखी रहिया पंहिंजी जन्नत जे ॿाहिरि वॾो हिकिड़ो बोर्ड हणी छॾींदो इन्ही माण्हूअ खे कढियो वञे हेॾे अचे ई न जन्नत नीचे हराम अबा कस उन्हनि खे कि असां असांखे कस न आहे सोना असांखे कसर आहे तूं पंहिंजो सही सम्झ अता थिए ऐं सही दिमाग़ रखिजे मालिक ॾे तवजह कंदे अल्लाह ऐं रसूल ॾे त तुंहिंजा बेड़ा पार अर्ज़ कई त क़िबला साईं मां त मज़लूम जी हिन जी मदद कयां थी पर पाण ई ज़रीफ़ आहियां साईं मां ॾिॻियां थो वॾेरनि थो वञे थो पाण फरमायूं के इहा ॻाल्हि आहे त पोइ हाणे तूं कीअं कर तूं माण्हुनि सां ज़ुल्म न कर त सुठी वसी आहे न या त मज़लूम जो साथी बंदूक खण विड़ वेली जीअं भला चंद जे लाइ ॻाल्हाइणो थो पवे मुंहिंजा सोरा अलाए महीने खां मथे मायूं हिकिड़ियूं ॿुढियूं मायूं वीचारियूं नंढड़ा ॿार वेठा कंहिं हुकूमत वारे ॻाल्हायो कंहिं एमपी ॻाल्हायो कंहिं जेके सनी हज़ारे पार्टियूं कंहिं बलोचन जे लाइ ॻाल्हायो मुंहिंजा सोना हुननि सां ज़ुल्म असांजा पीउ असांजो भाउ असांजा यार असां सां गॾु वेठा आहिनि असांजो पीउ खली वञे असांजो भाउ खली वञे असांजो दोस्त खली वञे असांजो बच्चो को गायब थी वञे तो सम्झे तो जेको दिलि खे आराम हूंदो कनि आराम न हूंदो मुंहिंजा सोना वो समझे तो खबर पई ये फलाना हराम जालिम ये खणी आहिनि त दिलि में भाउ तोखे बरंदी कर कान बरंदी बरो माण्हू दिलि ते आहे बच्चे के गायब करे छॾे ख़बर पवंदी हराम खणी आहिनि नफ़रत पैदा थींदी
हे वक्त प्यार जो हे वक्त मोहब्बत जो मुझा सोना बलोचन सा जुल्म खुदा जो कसम बलोचन जो मदद कंदो अल्लाह कंदो वाहिदुल कहार की कोरट में भेजले बलोचन निधड़ का ना है सिंधी निधड़ का ना है जैसा जुल्म जो वो निधड़ का ना है उन्हन की मदद अल्लाह जो रसूल कंदो इंशाअल्लाह ताला उन्हन के मथे ते हथ इन्हन न्याणन देते बुढ़न बारन मिस्कीनन देते मदीने वालो साईं रखो आई सुभान अल्लाह दिला पान सही कोई मन छोड़ी सका मैं खोज छोड़ दिया और फरमाए तो तू तक जुल्म न कर तू तो मारू न मार तू तो कहीं दिल नहीं जाए तू तो कहीं दिल के न भजन तू तो कहीं दिल के तकलीफ न दे मानू यही जान खम तकलीफ बाण के बचाए यो भी ये समझत तो जो ईमान कामिल है तेरे घणो किया बेट बेट दिखाना लगा सुभान अल्लाह नारा तकबीर और फरमाया तो कैसा जुल्म ये दिल ना गुजारेगा दिल नहीं जानते कि मोमिन दी तो मजलूम हुंदो इहो ये मिसाल आहे पाण समझे बैतुल्लाह दी तो राहे पत्थर शेख साहब ने बैठ फरमाया और साहब ने खबर मकुन बरज़ईफान बेचार ज़ोर बियंदेश आखिर से तंगी गो ओ बाहु खबड़वारा ओ बाहु गुड़ करड़वारा ओ बच्चा रुलाड़वारा और तुलके बेवा करड़वारा जालिम बुद्धि छड नेट मरी कमर में भी जरूर इन्हें गरीब पे जुल्म न कर इन्हें मिस्कीन पे जुल्म न कर इन्हीं जुल्म जो हिसाब तो थे वाहिदुल कहार की कोरट में डेढ़ बेआज़ार मज़लूम माइल मबाश से दूधे दिले खलक गाफिल मबा वो मर्द खेल जाने वाला वो मज़लूम ने खेल मारने वाला कि उन्हें दिल में दो निकले खुदा वाहिदुल कहार पर चटे दिल में टिका निकले थी वो वाहिदुल कहार वटा है टिका फिलिस्तीन से यहूदी जुल्म था करना उन्होंने जो ताऊ उन्होंने जो फरियाद वाहिदुल कहार के पहचान जरूर हिसाब थी दो मर्द नाजा ये तंदराय कि नागहर सद पर तो कहरे खुदा जुल्म न कर ओचते खुदा जो कहर एक वडा प्यार में सुना बुधाई घणो वक्त लगी है मोटे बाकी पाण फरमायो कि चैन मांगा मांगो के हमें किस मुंह बद नसीब यानी उन्हें हिस्से में खैर अबा मजलिस में खत्म हुआ ये सियासत वाले ना है तो लोग जा बेटा रस्तम जा बेटा मैं डटन जी की कुछ आती जरूर हम तो लहरे को कुछ आती ये जो पादर खाइंदा वो भी सभी मार अरे हणन को असास बड़े वायदा करे वले फिरन जो हिसाब खुदा वाहिदुल कहार पाण समझे किस्मत जा माण्हू मर खैर
हिकिड़ो उहो जंहिंजा पीउ माउ बि ज़िंदा आहिनि उन्हनि जी ख़िदमत नथो करे उन्हनि जो अदब नथो करे वरी मां जॾहिं पीर न खाऊं साईं सैयदनि खाऊं तूं थो भरा साईं दुआ थो अरे तुझे घर में खुद दुआ वेठी आहे तो को दुआ जा पुत्र माण्हू खे चंदो चते दुआ अरे दुआ जेका तुंहिंजी पीउ जी तोखे लॻंदी माउ जी लॻंदी अहिड़ी पीर जी लॻंदी ॿियो साईं ॿियो उहो माण्हू जेको सुबुह जे वक़्तु फजर जे वक़्तु सुतो बि पियो आहे ऐं माण्हुनि खे चवंदो थो यार रिज़्क़ में बरकत कान्हे यार मरी वियासीं पूरी कान्हे अड़े जंहिं वक़्तु रिज़्क़ विरहाए जो तो उन महिल सुतो पियो आहे भला केरु भोग करे चवंदो हो न अकुल वारा ॾाढा हूंदा वरी मुंहिंजा मालिक हूंदा बाबा तव्हां ग़रीब आहियो हो भला ऑफिसर लॻा पिया आहिनि वॾा अकुल वारा प्रोफेसर लॻा पिया आहिनि जे यार छा कयूं अकुल जो विरहाइजे सो इहे पिया वठनि असांखे ओए लाल झिड़की ॾिस असांजो मथे ॾिसो त असांजा माइट सभु अकुल मेड़े खणी हलिया लाल झिड़की में ख़ुशि आहियूं कोन ये मोटर असांखे लाल झिड़की ॾेखारनि था कोन था एमपी ॾेखारनि वॾेरा ॾेखारनि ये पार्टियूं सासी ॾेखारनि असांखे लाल झिड़कीअ में गुम करे छॾियूं माल पाण मेड़े खणी रहिया अम्मा खातून जन्नत जी रानी सुबह जो आया हमें साईं सां गॾु बोला अली जी हवेली पाणी को आया अम्मा साईं आराम में हुया साईं करीम आया सिद्धड़िया न उभरियो तो फरमाया ओ अम्मा ओ मुंहिंजी अम्मा हिन महिल छो सुम्हंदी आहे हिन महिल न सुम्हंदी कर हिन महिल सुबुह जे वक़्त में रिज़्क़ विरहाए पियो आहे अम्मा उथी गई अल्लाह छाजी गलती रिज़्क़ जी बात जन्नत जी मालिकाणी उहे पाण हुई विरहाइण वारा उहे हुया इहो कंहिंखे सबक़ हो पाण फरमायो जेको फजर जो सुम्हे थो ऐं मां टंकी रिज़्क़ जी दाह थो करे इहो कूड़ो आहे कूड़ थो आहे सुबुह जो उथी ॾिस त तुंहिंजे रिज़्क़ में बरकत पवे नमाज़ न पढ़ मसीद जा मुहत ॾेख ख़ुदा जी सणाई थी वई पर मसीद सामने जी बमागी टियों कहिड़ो आहे साईं जेको बदनसीब आहे वीचारो कमाए बि घणो थो पाण फरमाए उहो माण्हू ख़ैर को महरूम आहे जेको इशा जी निमाज़ सुभाणे जी नथो पढ़े वरी छा थो चवे यार निंड मूंखे असुर बेसुकूनी लॻी वई आहे करार वेरी कोन्हे बसि घर वञा थो त मूंखे अलाए छा थो थिए ॿार वेठो आहियां उणंदो वठां थो घर में अचां थो त मूंखे निंड ई नथी अचे पुट तो निमाज़ नथो पढ़ी त निंड वरी काॾों अचे आज पढ़ तो को रूह के राह अचई को सुकून अचई को जिक्र पढ़ को ला इलाहा इल्लल्लाह पढ़ तो तुझे रूह के राह करार सॼो ॾींहुं ॻाल्हाए कूड़ सॼो ॾींहुं करे माण्हू गिला सॼो ॾींहुं कंदे माण्हू खे दिल ई काईंदो फिरंदो छा थी वियो आहे तुंहिंजे लफ़्ज़ जो तोखे हमलो आहे ॿियो छा कंदे मानियूं रखूं था तनूर जूं मानियूं पठाणनि जूं 8-10 खाई थो पाटड़ो गोश्त था रखूं त कीअं थो खाए मुलनि खां वधीक ॾेई हर में खाईंदा जेके बिरयानी जा शौक़ीन आहिनि उहे जेके सम्झो था जो पोइ ॾिसो हले होॾे होॾे हेॾे न साईं चौथो कहिड़ो माण्हू आहे यादि कजो भई बदनसीब माण्हू कहिड़ा आहिनि चौथो उहो माण्हू आहे जंहिंखे महीनो रमज़ान शरीफ़ में अचण वारो आहे जंहिंखे महीनो रमज़ान बि मिले थो फजर वग़ैरह पढ़ी न सघे अल्लाह पंहिंजा गुनाह माफ़ कराए न सघियो गुनाह उहे ई रफ़्तार सां शुरू आहिनि हिन जा कम बि उहे ई शुरू आहिनि लनाऊं बि हिन जूं शुरू आहिनि बेअदबियूं बि हिन जूं शुरू आहिनि माण्हुनि खे आज़ारनि बि हिन जो शुरू आहे कूड़ जा बि ठका वो क्या था पवनि
हवाई फायरिंग दल इहे बम ना हुकूमत पाकिस्तान वटा न कहे बे वटन जेके कूड़े वटे बम पिया रमजान जो महीनो थई हाणे त कूड़ खे छड ना हाणे त बात खे बद न गिला न करन हाणे त अल्लाह जो जिक्र करते इन महीने में बख्श दी वने सुभान अल्लाह रमजान गुजरे पोर खड़ी कूड़ खड़ी ठोकी दा आप कर रहे हैं ऐसा अल्लाह से सुभान अल्लाह मुझे पापा हम दुआ करे अल्लाह अलमीन या रहमान अजी हुई मानू दा छादे से कुर्बान बारे जेके तुझे रहमत के पहता हुंदा उन्हनि जे लाइ हिननि जी पोयरनि कुरान शरीफ़ जो ख़त्म यासीन सबूरी जो ख़त्म गुलाम हैदर फ़कीर जे लाइ जो नदीम हुसैन फ़कीर अली अहमद फ़कीर शाह दिनो फ़कीर इन्हनि कुरान पढ़िया आहिनि यासीन पढ़ी आहिनि तमामु मोमिनीन मोमिनात खे बि जो सवाब हासिल थिए मुंहिंजा सणा बाटो हुनजो आहे सनसनाख जेके बिजली में वीचारो शहीद थी वियो उन्हीं जे लाइ अर्ज़ आहे तुंहिंजा बि नौजवान हुयो सणा कंहिंजो छल जवानी में मोह न अचे अबादा जो अल्लाह ताला शरत तव्हां असांजे औलाद जो बचन तुंहिंजा सोना उहे बि ख़ैर सलामत थे उन्हीं खे बि सवाब मिले रहमत मिले बख़्शिश मिले असांजा शेर शाह इन्हनि जो साईं नींदर आहे अब्दुर रहीम मुंहिंजा साईं हक़ नवाज़ वारा आहिनि इन्हनि जा खानदान आहे ॿिया ही दोस्त आयल आहिनि इन्हनि सभिनी जे लाइ अर्ज़ु आहे ॿियनि जनताउनि कयो आहे हिन जलसे में ख़ैर में शामिल थिया आहिनि उन्हनि खे बि भाङा नसीब कर मुंहिंजो वालिद आहे हाजी मोहम्मद नवाज़ मुंहिंजा मौला उन्हीं खे बि सवाब पहुचे ॿिया ही दोस्त असांजा आया आहिनि इन्हनि जो अचणु क़बूल थिए इन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में दीन ईमान मोहब्बत निस्बत में बरकत अता थिए मुंहिंजा साईं वरी 12 महीने हीअं मेला थियनि मुंहिंजा साईं दरगाह आलिया जो ख़ैर हुजे साईं मंजूर अहमद साईं जो ख़ैर साईं जे सॼी हवेली जो ख़ैर मुंहिंजा सरफराज भट्टी जो तबियत कुछ ना है और जिते भी बीमार आयो मां भी कुछ ना आया असा सबनी के शफा मिले महबूब मेराज जे सदके मिठे महबूब जे मुलाकात जे सदके